Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. पाकिस्तान में कोरोना वायरस विघे वधीक 114 मरीज़नि दम ॾेई छॾियो। NCOC मूजिबि कोरोना केसिस जी मस्बत जी शरह अटकल 11% रही। सिंध में कोरोना वायरस जी पखेड़ में तेज़ीअ सां इज़ाफ़ो। जुमे ते कोरोना टेस्ट मस्बत अचण जी शरह 5% खां वधीक रही। बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट अॼु बि बंदि रहंदी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास समेत मुख़्तलिफ़ शहरनि में कारोबारी सरगर्मियूं मुअत्तल। सखर, खैरपुर, नवकोट, टंडो बागो, दरिया खान वरी में कारोबार बंदि न थियो। ठारूशाह में माल पिड़ी लॻल। शहरनि SOPs मुकमल तौर नज़रअंदाज करे छॾियूं। डस्का जी नंढी चूंड जो मैदान नून लीग मारे वरितो। तहरीक इंसाफ़ खे शिकस्त। नून लीग उम्मीदवार नौशीन इफ्तिखार 16,642 वोट्स की बरतरी हासिल कई। समूरनि 360 पोलिंग स्टेशन्स के गैर हतमी और गैर सरकारी नतीजन मूजिब नून लीग उम्मीदवार नौशीन इफ्तिखार 1,10,075 वोट्स खड़ी कामयाब थी। PTI उम्मीदवार अली अज़द मलिक के 93,433 वोट्स मिलिया। वोट्स की शरह 43.33% रही। 2,12,361 वोट्स कास्ट कया विया। 1,702 वोट्स खारिज थिया। नौशीन इफ्तिखार की कामयाबी ते नून लीग कारकुननि जो जशन। वफाकी वज़ीर फवाद चौधरी नून लीग के गैर नज़रियाती पार्टी और मुफ़ाद परस्तन जो टोलो करार ॾींदे चयो आहे त नवाज़ शरीफ जो को भी नज़रियो नाहे ऐं न वरी नून लीग का नज़रियाती पार्टी आहे। ट्वीट बयान में फवाद चौधरी चयो त डिघे अरसे खां इक़्तिदार में रहण सबबि मुफ़ाद परस्त टोलो ठही वेंदो आहे। नून लीग जे हवारनि खे नज़रियाती नथो चई सघिजे। पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु बिलावल हाउस कराची में थींदो। इजलास की सदारत आसिफ ज़रदारी और बिलावल भुट्टो ज़रदारी कंदा। इजलास में मौजूदा सियासी सूरत हाल और अपोजिशन पार्टीज़ सां लाॻापन ते गौर बाद अहम फ़ैसलन जो इम्कान। वज़ीर आज़म इमरान खान वफाकी काबीना जो इजलास 13 अप्रैल ते तलब करे वरितो। मुल्क की मौजूदा सियासी मुआशी सूरत हाल और रमज़ान पैकेज से अमल दरामद समेत 27 नुकाती एजेंडा ते गौर थींदो। काबीना की तवानाई और इक़्तिसादी राब्ता कमेटीज़ के फ़ैसलन की मंजूरी जो इम्कान। अंदर बच के जो आए तो ये छोकरो जो अगवा करे खड़ाए उते जो आए तो के मारा है लेकिन खागा खड़ाए के वापस। जाम नवाज अली भरसा कार इल्ज़ाम हेठि बीठो क़त्ल। एक नौजवान मुबैना तौर अगवा। नौजवान के वारिसन जो लाश रखी धरणो। ॻोठ मजनू मक्सी में नारी डेला मक्सी और नौजवान अल्लाह बचाए मक्सी के कुहाड़िन जा बार करे क़त्ल किया वियो। नौजवान के वारिसन जो रेलवे स्ट्रेक चौक ते लाश रखी धरणो। नवाबाद पुलिस कार्रवाई करे 4 जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो। शहदादपुर भरसा जाम ब्रांच में अणॼातल शख्स जो लाश हथायो। पुलिस मूजिब लाश 4 खां 5 ॾींहं पुराणो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। गढ़ी खैरो में खूनी तकरार तां खीर पियाक बालक समेत 6 भातिन जो क़त्ल केस दाख़िल न थियो। पुलिस जवाबदारन की गिरफ्तारी लाइ के भी कदम न खया। गुज़िरियल ॾींहुं कटोहर जलबानी तकरार तां 3 ॿारनि समेत कटोहर बिरादरी जा 6 ॼणा क़त्ल थिया हुआ। धुरिन में छिकताण बरक़रार। वधीक रतो छाण जो ख़दशो। चक भरसा MNA गौस बख्श महर की सरपंच में टामरी बिरादरी में खूनी तकरार जो जरगो। धुरिन ते मजमूई तौर 20 लाख रुपया दंड मुक़रर।
नादिर उर्फ कांगल जो खून साबित थियण ते अली हैदर ऐं अकबर टामरी धुर मथां 15 लख ॾंड जी फतवा। गुलशेर टामरी ते मक़तूल जी ज़ाल सां कारहनि जो इल्ज़ाम साबित थियण ते 5 लख ॾंड मुक़ररु। बलोचिस्तान जे डेरा मुराद जमाली में ज़मीन जी मालिकीअ तां बिरोही बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान 2 ॼणा मारिजी विया, 4 ज़ख़्मी। ॻोठ अज़ीम जतक में धुरियुनि में फायरिंग जे नतीजे में अब्दुल अज़ीज़ ऐं मोहम्मद इस्माइल बिरोही क़त्ल, अब्दुल ख़ालिक, फ़िरोज़, याकूब ऐं नोरेज़ बिरोही मरलीन। मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी लाड़काणो जी चांडका इस्पताल मुंतक़िल। कंदरकोट जे कचे में पुलिस जो 16हें ॾींहुं बि मुखबी जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन। ॾोहारियुनि जा थाक ड्राहे पट। SSP दावा कई आहे त हेल ताईं ऑपरेशन दौरान 34 शहरनि खे अगवा थियण खां बचाए 9 मुखबिन खे बाज़ियाब करायो आहे। ऐं दाद निगारी भरिसां सोशल मीडिया ते पोस्ट रखण तां नौजवान मथां कार चाढ़ींदड़ बासर ख़िलाफ़ कार्रवाई न थी। गुज़िरियल ॾींहुं बासर हाजी ख़ान महर नौजवान सखीरो महर मथां कार चाढ़े खेसि माज़ूर कयो हो। बासर जूं मुतासिर धुर खे ख़ामोश रहण लाइ धमकियूं। अस्सलाम वालेकुम।